अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी है। ज़हर ज़िंदगी ड्रामे सोप सीरियल जी कहानी तव्हांखे ॿुधाईंदा हलियूं त उन में छा थींदो। छा उन में रईस गफ़ार ख़ान खे ओठो काबू करण में ॻाल्हियुनि में फसाए वेंदो या मोहिब अली जे अॻियां वरी ॻाल्हियूं ई टियूं कंदो ओठो। रबन हाणे कहिड़ो क़दम खणंदो रईस गफ़ार ख़ान जे लाइ या ओठे जे लाइ, सॼी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियों इनखे पूरो ॾिसो ऐं थी सघे तो शायदि खुसो वीलोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में जेको आहे ओठो ॻाल्हियुनि करण लाइ वेंदो रईस गफ़ार ख़ान वटि। ऐं हिते हाकिम ख़ान वॾो ज़ोर रखंदो त मोहिब खे गॾु वठी वञ, लेकिन कमाल ख़ान मना करे छॾींदो, ओठो ई मना कंदो। पोइ बि हू मोहिब खे ज़रूरु मोकिलींदो गॾु ओठे सां त ख़बर पवे ओठो रईस गफ़ार ख़ान जे अॻियां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे वञी करे। मोहिब खे तो ओठो वठी वेंदो, लेकिन ओठ जी इहा कोशिशि हूंदी त कंहिं बि तरीक़े मोहिब उहे ॻाल्हियूं न ॿुधे जेके मां रईस गफ़ार ख़ान सां करणु चाहियां थो। ऐं जे अगरि मोहिब खे वठी वियो गॾु उते त पोइ वलू जी वरी थोरी घणी ॻाल्हि कंदो जीअं मोहिब बि राज़ी थिए। लेकिन मोहिब के दिल में डाउट आहे, शक आहे। पोइ तव्हां ॾिसजो अन क़रीब मोहिब अलॻि वञी करे रईस गफ़ार ख़ान सां मिलण जी कोशिशि कंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कमाल ख़ान हाकिम ख़ान खे बेवकूफ़ बणाइण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं रबन हाणे इन ॻाल्हि ते सोच वीचार कंदो त ओठे जी शर्त कमाल ख़ान जूं शर्तूं क़बूल कयां या न कयां, मीरा खे कीअं छॾियां। ओठो हिकु ॿ किस्त जे अंदरि परेशान रहंदो ऐं ॿांह बि धकमक थोरो घणो लॻल अथसि ऐं इहा सच्चाई कंहिंखे बि न ॿुधाईंदो। सोच ऐं माना हिकिड़ी वीचार में वेही रहंदो, परेशान हूंदो त कुझु न कुझु क़दम खणंदो। ऐं रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़ तव्हां अन क़रीब ॾिसंदो त रबन मजबूर थी क़दम खणंदो। ऐं इन शइ जो कमाल ख़ान ओठो ऐं हाकिम ख़ान भरपूर फ़ाइदो वठंदा। लेकिन मोहिब सॼो इन जो कमु विञाईंदो ऐं मौक़े ते जॾहिं इहो मौक़ो ईंदो त मोहिब पंहिंजे भाउ जे लाइ कुझु बि करण जे लाइ तयारु थी वेंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त आमिर खे अॻे ई शक आहे रबन ते। थोरो बि उहो ॻाल्हि हेॾे होॾे थी त आमिर अॻे ई चवंदो मां तव्हांखे चयो त रबन हे शइ करे थो। बहरहाल इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वारिस ऐं मीरा अञा उते ई हूंदा। उन्हनि खे जेको आहे मिड़ई दिलासा पियो ॾींदो ओठो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।